बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह अनाम आयत नंबर 32 अल्लाह सी फरमाए थो, तर्जुमो आहे औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं दुनिया जी हयाती रुगो रांदि ऐं चर्चो आहे, ऐं जेकी परहेज़गार आहिनि तिन लाइ आख़िरत जी जाइ भली आहे, पोइ छो नथा सम्झो। रांदि ऐं चर्चो, चर्चो माना खिल भोग मज़ाक झटखन जी मस्ती। अस्सलाम वालेकुम। आयत जो तर्जुमो तव्हां ॿुधो। अल्लाह सी फरमाए थो सूरह अनाम आयत नंबर 32 ऐं दुनिया जी हयाती रुगो रांदि ऐं चर्चो आहे। रांदि केतिरी देरि खेॾंदा, ॿार जी रांदि ॾिसो या कंहिं भला वॾे जी बि रांदि ॾिसो, माण्हू मुख़्तलिफ़ रांदियूं गेम्स स्पोर्ट्स खेॾंदा आहिनि, उहा केतिरी देरि जी हूंदी आहे, कुझु घड़ियुनि जी, कुझु मिंटनि जी, कुझु कलाकनि जी, भला अधु ॾींहं जी। ठीकु आहे, उन ख़तमु थियणो हूंदो आहे न लाज़मी, रांदि ख़तमु थी वेंदी। ऐं चर्चो छा आहे, मस्ती मज़ाक खिल भोग इंजॉयमेंट तफ़रीह, उहा बि इंसानु केतिरी देरि कंदो आहे, उहा बि इंसानु हर वक़्तु नथो करे सघे, उहा बि हिकिड़ी लिमिट जे लाइ हूंदी आहे, हिकिड़े महदूद वक़्त जे लाइ हूंदी आहे, जेके लाज़मी ख़तमु थियणो हूंदो आहे न। ऐं जेकी परहेज़गार आहिनि, परहेज़गार केरु आहिनि, नेक, जेके बुराइनि खां बचनि था, अलाह जे ॿुधायल रस्ते ते हलनि था, उन जे हुकुम खे फॉलो कनि था, सिधी राह ते हलण वारा मुतक़ी चङा इंसान नेकियूं करण वारा। त जेके परहेज़गार आहिनि तिन लाइ आख़िरत जी जाइ भली आहे, छो त आख़िरत में अलाह साईं जन्नत जो वाइदो कयो आहे, उन नक्शो बि क़ुर में चिटियल आहे, त उते सावक हूंदी, सरसब्ज़ी हूंदी, नहरूं वहंदियूं हूंदियूं खीरनि ऐं माखियुनि जूं, ऐं मेवा हूंदा, फ्रूट हूंदा, छांव हूंदी, हर ख़्वाहिश उते माण्हुनि जी पूरी थींदी। वजह छा आहे त हुन दुनिया में सब्र कयो हूंदो, किन ॻाल्हियुनि खां पाण खे रोकियो हूंदो, पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल कयो हूंदो, तंहिंजे करे उन जे लाइ आख़िरत जी जाइ भली आहे, छो त उहो इनाम आहे उन सॼे सब्र जो, उन महिनत जो। ऐं अलाह साईं चए थो त पोइ छो नथा सम्झो। केॾो खुलियल हिकिड़ो वाज़े हुकुम आहे त जॾहिं त असां सभिनी खे ख़बर आहे त जंहिं ॾींहं खां असां ॼाया आहियूं न, असांखे ख़बर आहे त मौत असांजे पोयां लॻल आहे, ऐं मुस्लमान जो ईमान आहे त हीअ दुनिया हिकिड़े ॾींहुं ख़तमु थींदी, क़यामत ईंदी, असां सभु ख़तमु थी वेंदासीं, दुनिया ख़तमु थी वेंदी, ऐं पोइ वरी अलाह असांखे जीआरींदो ऐं असांजो हिसाबु थींदो, ऐं पोइ असांखे पंहिंजे अमलनि जो बदिलो मिलंदो, चङनि खे चङो बदिलो, बुरनि खे बुरो बदिलो। ऐं हिते अलाह साईं सिर्फ़ु चङनि जी ॻाल्हि कई आहे, परहेज़नि जी ॻाल्हि, परहेज़गारनि जी ॻाल्हि कई आहे, त उन्हनि जे लाइ आख़िरत जी जाइ भली आहे। जेकॾहिं अलाह जे हुकुमनि ते हलो था, सब्र कयो था, ज़िंदगी उन मुताबिक़ गुज़ारियो था जीअं अलाह साईं फरमायो आहे, त पोइ तव्हांखे आख़िरत में हुनजो इनाम मिलंदो, ऐं उते असांखे हमेशह रहणो आहे, उते मौत बि न ईंदो, उहा अबदी ज़िंदगी आहे, हमेशह क़ाइमु रहण वारी ज़िंदगी आहे उहा। त पोइ उहा बहितरीनु जाइ आहे, त पोइ असां हिते अहिड़ो अमल छो न कयूं, ईअं ज़िंदगी छो न गुज़ारियूं, छो नथा सम्झूं त जीअं असां हिते चङो अमल कयूं त उन अबदी ज़िंदगीअ में, उन हमेशह रहण वारी ज़िंदगीअ में असांखे सुठी जाइ मिले, अज़ियत न मिले, तकलीफ़ न मिले, पोइ उते त मौत बि न ईंदो, पोइ कीअं चवंदासीं कंदासीं। हिकिड़ो शेर थो यादि अचे उर्दू जो, अब तो घबरा के ये कहता हूँ कि मर जाऊंगा, मर के भी चैन न पाया तो किधर जाऊंगा। सो ॻाल्हि इहा ई आहे त हितां त जान छुटंदी हिन दुनिया मां, जेको तकलीफ़ में आहे, मुसीबत में, परेशानीअ में आहे, उनखे आसरो आहे त भई मरंदासीं, जान छुटंदी, पर मरण खां पोइ वारी जेका ज़िंदगी आहे, जेका अबदी ज़िंदगी आहे, जेका हमेशह रहण वारी आहे, उन जे लाइ असां छा था चूज़ कयूं, छा था चूंडियूं, छा था खणूं, अज़ाब या राहत, अज़ियत या राहत, त उहो असांजे पंहिंजे हथ में आहे। त अलाह साईं चए थो छो नथा सम्झो, दुनिया ख़तमु थियणी आहे, थोरी देरि जी जाइ आहे, रांदि आहे, मज़ाक मस्ती आहे, हिकिड़ी इंजॉयमेंट आहे झटखन जी, इहा को हमेशह रहण वारी शइ न आहे, खुलियल हिकिड़ी वॉर्निंग आहे, छो नथा सम्झो। बुराइनि खां बचूं, नेकियुनि ते हलूं, सिधी राह ते हलूं, अलाह जे हुकुमनि ते अमल कयूं। ॾिसो जेसि ताईं असां हिन मिटीअ जे मथां आहियूं, यानी जीअरा हूं, मोकियो आहे तेसि ताईं, हर रोज़ु मोकियो आहे, हर नओं अॻिलो लम्हो असांजे लाइ मोकियो आहे, त पाण खे सुधारे वठूं, तौबा करे वठूं, पंहिंजा अमल ठीकु कयूं, छो त अञा असां मिटीअ जे मथां आहियूं, मिटीअ जे हेठां न विया आहियूं। जंहिं ॾींहुं मिटीअ जे हेठां हलिया वियासीं, दफ़नाइजी वियासीं, उन ॾींहुं सवाइ अफ़सोस करण जे असां वटि ॿियो को रस्तो न हूंदो, रुगो पछताव हूंदो। तंहिंजे करे असांजे लाइ ज़रूरी आहे त जेसि ताईं मोहलत मिले थी, हर रोज़ु उथूं था, हर रोज़ु नओं ॾींहुं आहे असां वटि, अञा जीअरा आहियूं, अञा असां पंहिंजा अमल सुधारे सघूं था, अञा पंहिंजो एहतिसाब करे सघूं था, अञा
असां अलाह जे हिन हुकुमनि ते गौर करे पंहिंजी ज़िंदगी बदिलाए सघूं था। हे त चर्चो आहे, रांदि आहे, झटकनि जी ॻाल्हि आहे, थोरी देरि लाइ आया आहियूं, हलिया वेंदासीं। तव्हां भला हिकिड़ो इहो ॾिसो, जेके मुंहिंजी उमिरि जा हुजनि त थोरो सोचो, जॾहिं असां पोएं वक़्तु यादि कंदा आहियूं, नंढपण यादि कंदा आहियूं, जवानी यादि कंदा आहियूं, त ईअं लॻंदो आहे कल्ह जी ॻाल्हि हुई, पर ईअं 50-60 साल गुज़री विया, ख़बर ई न पई। त वक़्तु गुज़रंदे देरि न लॻंदी आहे, उमिरि गुज़रंदे। ऐं ॿियो त कंहिंखे बि इन शइ जो एतबार न आहे, नंढिड़ो ॿारु हुजे, पोड़ो हुजे, जवान हुजे, ज़िंदगी कंहिं बि महिल ख़तमु थी वेंदी। नौजवान खे बि इहा उमेदु न आहे त हल भला मां 70 सालनि ताईं अञा जीअंदुमि, तंहिंजे करे मां पोइ ॾिसी वठंदमि, पंहिंजा अमाल ठीकु कंदुमि, कुझु नमाज़ क़ुर पढ़ी वठंदुमि, कुझु फ़र्ज़ पूरा करे वठंदुमि। ईअं त कोन्हे न, हर रोज़ु ईअं आहे ॼण अॼु असांजो आख़िरी ॾींहुं आहे। त इहो मौक़ो आहे, इहा मोहलत आहे, अञा असां मिटीअ जे मथां आहियूं, मिटीअ जे हेठां न विया आहियूं, अञा मोहलत मिलंदी थी रहे, मौक़ो मिलंदो थो रहे। त असांखे अलाह जे हिननि हुकुमनि ते अमल करिणो आहे, सोचणो आहे, गौर करिणो आहे त हीअ दुनिया जी हयाती रुगो रांदि आहे, झटकनि जी मज़ाक मस्ती आहे, खेल तमाशो आहे, जेको लाज़मी ख़तमु थी वेंदो कुझु देरि खां पोइ। के बि खेल तमाशा रांदियूं मुसलसिल न हलंदियूं आहिनि, कुझु वक़्तु लाइ हूंदियूं आहिनि, ख़तमु थी वेंदियूं आहिनि। ऐं पोइ जेके नेक हूंदा, जेके चङा हूंदा, उहे हुन अबदी ज़िंदगीअ में आराम में हूंदा, उन्हनि जे लाइ उहा ई जाइ बहितरीनु हूंदी जेका अलाह साईं हिते फरमाए थो। पोइ छो नथा सम्झो, पाण खे बदिलायो, अञा बि वक़्तु आहे, महिल वई न आहे, अञा जीअरा आहियूं, अञा दफ़नायो न वियो आहे असांखे, अञा बि असां उन ग़फ़लत मां जाॻी सघूं था। त हिन वक़्ती हयातीअ जे लाइ धोखा, फ्रॉड, रिश्वत, हिक ॿिए जी चुगली, ॿिए जो नुक़सानु, ॿिए खे तकलीफ़ ॾेई ॿिए खे नुक़सानु पहुचाए पंहिंजी तरक़ी करणु, ॿिए खे घटि करे पाण खे वधाइणु, फलाणे हंधि फलाणे जी इज़त आहे त उते वञी हुनजी चुगलियूं हणां, गिला कयां त जीअं उनखे इज़त न मिले, पोइ उते मुंहिंजी जाइ ठहे। अहिड़े क़िस्म जूं हरकतूं, नाजाइज़ ज़रियनि सां पैसो कमाइणु, वॾा वॾा घर ऐं वॾियूं वॾियूं गाॾियूं ऐं अयाशीअ जी रुगो जेका आहे ख़्वाहिश ऐं तलब, छाजे लाइ? ख़ाली हथे तव्हां हलियो वञिणो आहे न। रिस्क अलाह साईं ओतिरो मुक़ररु कयो आहे, जेतिरो असांखे मिलंदो ओतिरो ई जेतिरो मुक़ररु कयो वियो आहे, पोइ उनखे असां हलाल करे खाऊं, हराम करे खाऊं, जाइज़ तरीक़नि सां हासिलु कयूं या नाजाइज़ तरीक़नि सां हासिलु कयूं। नसीब त असांजो ओतिरो ई आहे जेतिरो लिखियो वियो आहे, जेको तय कयो वियो आहे। सो अञा मोहलत आहे, मौक़ो आहे, अलाह साईं चए थो छो नथा सम्झो, हिन आर्ज़ी हयातीअ में तव्हां हमेशह न रहंदव, थोरी देरि जी ॻाल्हि आहे। तंहिंजे करे पंहिंजे अमलनि खे सुधारणो आहे, पंहिंजे गुनाहनि ते गौर करिणो आहे, पंहिंजे उन बुराइनि खे मिटाइणो आहे, ख़तमु करिणो आहे। छो त इन खां पहिरियों जो असां पाण मिटिजी वञूं, हिन दुनिया मां हलिया वञूं, ख़तमु थी वञूं, बहितर आहे त असां पंहिंजा बुरा अमाल जेके आहिनि उन्हनि खे ख़तमु कयूं। जेका हयाती, जेका मोहलत बाक़ी आहे, उन में असां कुझु चङो करे वञूं त जीअं असां आख़िरत में ज़लील रुसवा ऐं ख़्वार न थियूं। ऐं अलाह उन चङी जाइ ते असांखे रखे जंहिंजो अलाह साईं हिते ज़िक्र कयो आहे, फरमायो आहे त परहेज़गारनि लाइ आख़िरत जी जाइ भली आहे। उन भली जाइ जे लाइ असांखे महिनत करणी आहे, कोशिशि करणी आहे। अलाह साईं असां सभिनीनि खे क़ुर पढ़णु, सम्झणु, अमल करण जी तौफ़ीक़ ॾे। आमीन।